काफ़ी अरसे खां 10-12 सालनि खां बेनज़ीर भुट्टो जी शहादत खां पोइ जेके बि हुकूमतूं आयूं आहिनि, मुशर्रफ जे ज़माने में भी इहो तमाशो हलंदो हो, गवर्नर जी मौजूदगी में इहो सभु तमाशो हलंदो हो। पर बेनज़ीर जी शहादत खां पोइ ही जेके टड़नि वज़ीरनि जी हिकिड़ी फ़ौज पैदा थी आहे, मां टड़ा चवां थो, टड़नि वज़ीरनि जी फ़ौज पैदा थी आहे, उन्हनि जे रोज़मर्रा जे दिलचस्पी में इहो शामिल आहे त हू अचनि था, वाइस चांसलर साहबान, वाइस चांसलर जेके मुक़ररु थियनि था, उन्हनि जी सिफ़ारिशुनि ते 2-2, 4-4 करोड़ रुपया ॾेई अचनि था। उहे पंहिंजे यूनिवर्सिटीज़ में, पंहिंजे रेस्ट हाउसिस में उन्हनि जे लाइ इंतज़ाम कनि था नाच गाने महफ़िलुनि जो, ऐं पोइ इन क़िस्म जूं हरकतूं थींदियूं आहिनि। पोइ लाज़मी ॻाल्हि आहे पंहिंजे गुंडागर्दी रहज़नी खे लिकाइण लाइ उहे पूरो पंहिंजो ज़ोर इस्तेमालु कंदा हूंदा। एसपी यूनिवर्सिटी इंतज़ाम ते बि सरदर्द थींदा हूंदा। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।